साईं राम। श्रद्धा सबूरी। साईं चवनि था त गुज़रियल ज़िंदगी कॾहिं बि यादि न कयो, तक़दीर में जेको लिखियल आहे उन जी फ़रियाद न कयो। जेको थींदो उहो थी करे रहंदो। तूं सुभाणे जी फिकर छॾ ऐं अॼु जी खिल खे बर्बाद न कर। ओम साईं राम। पहिरियों नमस्कार उन परमात्मा खे जंहिं असांखे ठाहियो आहे। ॿियो नमस्कार माता पिता खे जंहिं असांखे पंहिंजी गोद में रांदि खेॾाई आहे। टियों नमस्कार गुरुनि खे जंहिं असांखे वैद ऐं ज्ञान ॾिनो आहे। चौथो नमस्कार महत्वपूर्ण नमस्कार आहे तव्हांखे जबकि तव्हां असांखे पाण सां जुड़े रहण जो मौक़ो ॾिनो आहे।